प्यारी संगत, अवां सभिनि जा मुश्कंदर मुखरा ॾिसी असांखे केॾी न ख़ुशी थिए थी। बराबर हीअ दुनिया हिकु तमामु अजीब दौर मां लंघे रही आहे। न रुगो हुननि खे डपु आहे, तनाव आहे ऐं लोनलीनेस, इनसिक्योरिटी, पर हींअर त डिप्रेशन लेवल्स ऐं सुसाइड लेवल्स बि वधंदा वञनि पिया। वरी असांखे असांजा प्यारा दादा चवंदा हुआ, whenever a bird senses danger or difficulty, what does it do? पखी छा कंदो आहे? पंहिंजा पर खोले उॾामी वेंदो आहे। प्यारे दादा असांखे चयो, तव्हीं बि पखियुनि वांगुरु पर खोले उॾामी सघो था। दादा चयो, सिर्फ़ 2 पर असांखे खपनि। तंहिंमां पहिरियों पर आहे सिदिक। जे असांखे सिदिक हुजे, whenever fear knocks at our door, send faith to open it. For where there is faith, there can be no fear. असांजा प्यारा दादा बिल्कुलु नंढा हुआ, पर नंढे हूंदे खां वठी संदन दिल में इहा ई प्यास हुई त मां पंहिंजी जीवन दुनिया जे प्रभुअ जे शेवा में अर्पण कया। त चयऊं त शादी त की न कंदुसि, तंहिं करे हर को हुनुर मां ज़रूर पाण सिखा। रधण सिखियो, सुबण सिखियो, सभु कुझु दादा पाण कंदा हुआ। जॾहिं he started learning knitting, त छा थियो, स्कूल में त तमामु एक्साइटेड हो। घर में पंहिंजा नीडल्स ऐं बॉल ऑफ वूल खणी आयो। जीअं पे घर में निटिंग कयाई, ओचितो बॉल ऑफ वूल संदसि हथ मां खिसकी वियो। ॿार हो, डुक पे पातई त उन बॉल ऑफ वूल खे मां पकड़ियां। जीअं पियो पकड़े तीअं वधीक पियो अॻियां बॉल वञे। नेठ बॉल खे पकड़ियई, पर तेसि ताईं सॼो बॉल इट हैड गॉट नॉटेड। ऐं दादा ॿार हो त चई, हाणे कोशिश करे हिननि सभिनी ॻंढियुनि खे मां खोलियां। जीअं ॻंढियूं पियो खोले तीअं पाण वधीक ॻंढियूं पियूं थियनि। इट वॉज गेटिंग मोर एंड मोर नॉटेड। पोइ प्यारो दादा तॾहिं बि ही वॉज अ पर्सन हू वुड नेवर 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 गिव अप। कुंड में प्यारे दादा जी माउ ॾिठो पे त ॿार कीअं फतके पियो, त मां कीअं बि ही बॉल ऑफ वूल खे सिधो कयां। अचे थी, चवेसि थी, अॼु त तूं रांदि करण बि की न वियो आहीं, तूं ही बॉल ऑफ वूल मूंखे ॾेई वञ, तूं रांदि करे अचु, तेसि ताईं मां हिनखे संवारे रखंदसि। दादा चए थो, हीअ त तमामु सुठी आइडिया आहे। वञे थो, वञी ॿारनि सां खेले थो, पंहिंजनि हम क्लासनि सां खेले थो। खेसि इहा ॻाल्हि विसरी वञे थी त मां इहा बॉल ऑफ वूल जेका ॻंढियुनि ॻोरहनि सां भरियल हुई, पंहिंजे माउ खे ॾेई आयो आहियां। वापसि आयो त ॾिठाई that this full ball of wool was neatly wrapped up and it was ready for him to resume his knitting. तॾहिं प्यारे दादा चयो त नंढे हूंदे खां मां ही सबक सिखियुसि त का बि मुसीबत अचे, का बि तकलीफ़ अचे, को बि चैलेंज अचे, त करे छॾियो हवाले अवी होत जे असीं पंहिंजे जीवन जी डोर होत जे हवाले करे छॾींदासीं त का तकलीफ़, का तंगी असांखे हथ की न लॻाए सघंदी। खणी पियो घुमी छो ही बोझा ऐं ही बार, कर हवाले होत जे, आहीं उन जो तूं ॿार। बसि फ़क़ति इहा पक हुजे त प्रभु असांजी माता आहे, प्रभु असांजी पिता आहे, त को डपु असांजे अॻियां बीह न सघंदो। ऐं ॿी ॻाल्हि, शेवा जा पर, जेतिरनि जी असीं मदद करे सघूं ओतिरनि जी मदद कयूं। प्यारा दादा चवंदा हुआ, if you want to be happy, make others happy. Go out of your way to spread joy, to spread sunshine, to bring comfort into the lives of all who are around you. हींअर त वधीक वजह आहिनि असां सभिनि खे, छो त केतिरा ई तन दुखी आहिनि, मन दुखी, पर केतिरनि वीचारनि खे त पूरो खाइण जो बि कान्हे। हींअर असांखे वजह आहे, let us turn this crisis into an opportunity of service. Beloved Dada also said to us that remember that this gift of life is a loan given to you to be passed on to those whose need is greater than yours.
मूं अॼु चाहियो थे तव्हांखे 5 सुझाव ॾियां त कीअं कंहिं बि क्राइसिस सां असीं उनखे मुंहुं ॾेई सघूं, पर जीअं त अॼु वक़्तु कान्हे, मां वरी वी विल लुक फॉर अनदर अपॉर्चुनिटी व्हेन वी कैन मीट यू ऑल। पर पछाड़ीअ में मां हिकु नंढी स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदसि त प्यारे दादा असांखे वरी वरी चवंदा हुआ that every crisis brings with itself new opportunities. It is for us that we should accept them or we should resist them. Let us follow the path of acceptance. हिकु नंढो ॿार हिते भारत में उहो वरी वरी पंहिंजे माउ पीउ खे चए पियो त मूंखे छो तव्हां घर में ॿधी रखियो आहे, मां ॿाहिरि थो वञणु चाहियां, मूंखे महिरबानी करे अवी ॿाहिरि वञणु ॾियो। नेठ पिता खेसि चए थो, मुंहिंजा प्यारा बालक, तूं ॿाहिरि छो न वञी, पर जस्ट रिमेंबर द वर्ल्ड इज़ अंडर रेनोवेशन। ही ॿार उथी नचण थो शुरू करे, चए थो छा, this world is under renovation. That means when it opens up, we will have a better world, a brighter world, a new world, a radiant world. Yes, my dear friends, we will have a better world, we will have a brighter world, we'll have a new world, we'll have a radiant world. But we have to begin with ourselves. We have to be the change, and we will see the change in everything around us. Dada Sham.